मगरूर बादशाह ऐं हारीअ जी दिलचस्प ऐं सबक़ामोज़ कहाणी। आदात व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। सॼो अॼु जी कहाणी बि इंतहाई दिलचस्प ऐं सबक़ामोज़ आहे त कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधिजो। सॼो बादशाहनि जो बादशाह तिरपाक पाण आहे, पर हीउ ज़माने जो को बादशाह हो जेको चीन मुल्क में रहंदो हो। जीअं त हू बादशाह हो, हुनजा काफ़ी सारा दोस्त बि हुआ, पर हुनजा दोस्त बि हुन खां काफ़ी परे परे रहंदा हुआ ऐं नाराज़ रहंदा हुआ, छो त हू तमामु घणो मगरूर हो ऐं हर ॻाल्हि में आकड़ कंदो हो। पर केतिरा ॾींहं आकड़, हिकु ॾींहुं नेठि उहो बि अची वियो जो बादशाह खे सबक़ु हासिलु थी वियो। हिकु दफ़े बादशाह अकेलो सफ़र कंदे कंदे तमामु परे वञी किथे निकितो। ॾींहुं बि काफ़ी तपी चुको हो, साम्हूं छांइनि यानी हिंदाणनि जी पोख हुई। बादशाह अॻिते वधंदे वधंदे वञी उते पहुतो, खेसि तमामु घणी उञ लॻी हुई। हू पोड़े हारी वटि वञी पहुतो ऐं आकड़ मां चयाईं, मूं लाइ छांयूं आण। हारी वीचारे बादशाह खे सुञाणे वरितो, सो हुन अदब सां चयो, जी हुज़ूर, आउं हींअर ई छांयूं पटे थो अचां। कुझु देरि खां पोइ हारी 3 छांयूं पटे आयो ऐं चयाईं, हुज़ूर साईं, हिननि खे चखे ॾिसो, जेकॾहिं इहे सुठियूं आहिनि त खाई वठो, जेकॾहिं न त पोइ आउं तव्हां लाइ ॿियूं पटे थो अचां। हारी बादशाह अॻियां छांयूं रखी हिकु तरफ़ थोरो परते थी वेठो। पोइ त बादशाह सलामत हिकु हिकु करे 3 छांयूं खाए वरितियूं ऐं छांयूं खाई करे ढो करे हुन आकड़ मां हारी खे चयो, मूं 3 छांयूं खाधियूं आहिनि, उन जा केतिरा पैसा थींदा? हारी वीचारे हीणे आवाज़ में वराणियो, सरकार, तव्हां त असांजा हाकिम आहियो, तव्हां खां पैसा भला कीअं वठां? बादशाह वरी बि वॾी टेड़ी ऐं वॾे आवाज़ में चयो, मुफ़्त में छांयूं खाइणु मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ु आहे। ॿुधा त केतिरा पैसा थींदा, उहे तोखे हींअर जो हींअर हिते जो हिते ॾियां। हारी वीचारे वरी बि निवड़त मां चयो, साईं, जेकॾहिं तव्हां ज़िद था करियो त पोइ भली जेकी तव्हांजी दिलि में अचनि, जेकी तव्हांजी दिलि चवे उहो ई ॾेई छॾियो खणी, ऐं खणी माठ मोठ में रखी छॾींदुसि, जेकी तव्हांजी दिलि चवे उहो ई ॾियो भला। पोइ त बादशाह वरी टेड़ी मां वरी रोब दबदबे सां पंहिंजे खीसे में हथु विधो। ॾिठाई त पंहिंजे खीसे में हिकु पाई बि न हुअसि। हुनजो तकड़ तकड़ में ॿिए खीसे में हथु विधो त उहो बि ख़ाली ख़ाली हो। हुनखे ॿिन्ही खीसनि मां 1 रुपयो 1 पाई बि न मिली जो खणी हारी खे ॾे। बादशाह वरी रोब दबदबे सां हारी खे चयो त तुंहिंजा पैसा हिते जो हिते चुकाईंदुसि, खेसि खीसे में टको पाई बि न हो। पोइ त बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो, पर आस्ते आस्ते पंहिंजो रोब दॿाइण लाइ वरी चयाईं, ऐं पैसा घर छॾे आयो आहियां, तुंहिंजनि छांयुनि जी क़ीमत फ़िलहालु अदा नथो करे सघां, ऐं हा, उनजे बदिले में तूं मूंखां को पोरियो वठणु चाहीं त आउं ख़ुशी सां कंदुसि। बादशाह चयो, पर आउं मुफ़्त जूं छांयूं खाई ईअं वेंदुसि कोन, तोखे उनजो अजूरो ज़रूरु ॾींदुसि। हारी सोच में पइजी वियो, चवणु लॻो, साईं, मूं त पंहिंजा सभु कमु करे वरिता आहिनि, अॼु तक मूं वटि अहिड़ो को बि कमु न आहे जेको रहियल हुजे ऐं तव्हां खां कमु वठां। पर जेकॾहिं तव्हां हरूभरू मुंहिंजी छांयुनि जो मुल्ह ॾियणु चाहियो था त पोइ भले हीअं करियो जो ज़मीन ते बाज़वली पाए ॾेखारियो, उहो ई काफ़ी रहंदो। जीअं असां चयो, हारी चयो बादशाह खे त ज़मीन ते बाज़वली पा, जेके सिंध जे कुझु इलाइक़नि में बॉलूटी बि चवंदा आहिनि, मथो हेठि कोड़े बॉलूटी ॾींदा आहिनि। तो बादशाह हेॾां होॾां ॾिसणु लॻो त हाणे हारी जी ख़्वाहिश बि पूरी थिए, संदसि छांयुनि जो कर्ज़ बि लहे। बादशाह इहो सोचियो त भला आउं बालवटी खायां, बाज़वली खायां त मथां मूंखे को ॾिसी न वठे। बादशाह उहो सोचे करे आसे पासे लहणो आयो त को बि परे परे ताईं हुनखे नज़र न आयो। पोइ त बादशाह सुख जो साहु खयो, छो त हुनखे उन ई वक़्तु हारी खां सवाइ ॿियो को बि ॾिसण वारो कोन हो, ऐं हुन पोड़े हारी अॻियां बाज़वली पाइण में राज़पो ॾेखारियो। पोइ बादशाह पंहिंजो मथो ज़मीन ते झुकायो ऐं बालूटी यानी बाज़वली खाइण वारो ई हो त हारी हुनखे झले वरितो ऐं अदब सां चयो त बसि सरकार, बसि एतिरो ई काफ़ी आहे। बादशाह वरी उथी कावड़ मां बीठो। बादशाह उथी बीठो ऐं कावड़ मां हारी खे ॾिसणु लॻो ऐं चवणु लॻो,
तव्हां मूंखे छो रोकियो आहे? आउं पंहिंजो कर्ज़ु चुकाईंदुसि। तव्हां मूंखे मुफ़्त जूं छायूं खारायूं आहिनि। हारी चयो, साईं, जॾहिं मूं तव्हांखे पहिरीं दफ़ो ॾिठो हो त तव्हांजी निगाहनि मां मूं अंदाज़ो लॻाए वरितो हो त तव्हां कॾहिं बि कंहिंजे अॻियां न झुकिया आहियो ऐं न झुकणु पसंदि कंदा आहियो ऐं तव्हां मग़रूर आहियो। पर साईं, हाणे तव्हां मूं जहिड़े ग़रीब अॻियां पंहिंजो मथो टेकियो आहे। तव्हांजी मग़रूरी ख़तमु थी चुकी आहे ऐं तव्हां मुंहिंजे अॻियां मथो टेकियो आहे। हाणे आउं तव्हां खां इहो पोरियो वठणु नथो चाहियां। उहो ॿुधी बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो ऐं हुन पोड़ियारी खे सलाम कयो ऐं हुन सां वाइदो कयाईं त हाणे कॾहिं बि मग़रूरी न कंदो। पोइ हू माठ मठूड़ी में पंहिंजी महिलात ॾे रवानो थी वियो। महिलात में पहुची हुन पंहिंजी मग़रूरी छॾे ॾिनी ऐं हुन हारी ॾे कई हीरा जवाहर ऐं तोहफ़ा मोकिलिया ऐं पोइ हुन जा सभु दोस्त हुन सां ख़ुशि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा ऐं हुन जा रयत, हुन जी अवाम, हुन जा वज़ीर मुशीर बि हुन सां ख़ुशि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। त साथियो, हीअ हुई अॼु जी कहाणी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं खे सॿुधनि जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।